मुल्क में माण्हू वॾी धूमधाम सां शादी कंदा आहिनि। शादी लव मैरिज हुजे या अरेंज मैरिज, कॾहिं कॾहिं उहा कुझु मसइलनि जो शिकार थी वेंदी आहे ऐं घणो वक़्तु हली न आहे सघंदी। इन लाइ कुझु शयूं आहिनि जेके शादीअ खां अॻु करणु ज़रूरी करार ॾिनियूं पयूं वञनि। शादी कंदड़ जोड़नि खे अहम एहतियाती उपाउ ऐं कुझु तिबी टेस्टुनि खे इंतिहाई ज़रूरी करार ॾिनो पियो वञे। घणा माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि खां इनकार कंदा आहिनि, पर डॉक्टरनि मूजिबि इन्हनि तिबी मुआइननि सां अव्हां खे मुस्तक़बिल में परेशानी न थींदी। इन हवाले सां हिकु पाकिस्तानी डॉक्टराणी जो चवणु हो त माण्हुनि खे इहो ॼाणणु ज़रूरी आहे त शादी खां पोइ जरासीम या ख़ानदानी तौर ते बीमारियूं जोड़नि में पखिड़िजी सघनि थियूं। इहे बीमारियूं पोइ सॼी ॼमार अव्हां में रहंदियूं आहिनि। इन्हनि बीमारियुनि जो इलाज बि मुमकिन आहे, पर कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके न रुगो ज़ाल मुड़ुस पर उन्हनि जे ॿारनि खे बि वकोड़े वठंदियूं आहिनि। अज़दवाजी लाॻापनि सां पैदा थींदड़ बीमारियुनि जी सुञाणप लाइ 4 तिबी टेस्टूं या तिबी मुआइना अहम आहिनि। माहिरनि मूजिबि इन्हनि टेस्टुनि में HIV, हेपेटाइटिस B, C ऐं अज़दवाजी लाॻापनि सां पखिड़िजंदड़ ॿियनि मर्ज़नि जो मुआइनो शामिल आहे। जेकॾहिं कंहिं में HIV पॉज़िटिव आहे त इहो ॼाणणु ज़रूरी आहे त अव्हां खे कहिड़ा एहतियात करणा आहिनि ऐं इन जो हल गॾिजी कढणु घुर्जे। कुझु जिन्सी तालुक सां पखिड़िजंदड़ बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो वक़्त सिर इलाज न कराइजे त औलाद न थियण या हमल ज़ाया थियण जहिड़ा मसइला बि थी सघनि था। ही उहे बीमारियूं आहिनि जेके इंसाननि में जीनियाती तौर ते मिलनि थियूं, जिन में थेलीसीमिया बि आहे ऐं इहा पाकिस्तान में तेज़ीअ सां वधी रही आहे। हिन मर्ज़ में आम तौर ते माण्हू सेहतमंद लॻंदो आहे, पर इन में थेलीसीमिया माइनर जा जीवड़ा हूंदा आहिनि। इहे जीवड़ा ज़ाल मुड़ुस में मौजूदु हुजनि त संदन ॿार ते बि इन जो असरु पवंदो आहे। ख़्यालु रहे त थेलीसीमिया जो हिन वक़्त ताईं को असराइतो इलाज साम्हूं नाहे आयो। हिन मर्ज़ में मुब्तला ॿार उमिरि जी कंहिं हद ते पहुची फ़ौत थी वेंदो आहे। अहिड़ी तकलीफ़ खां बचण लाइ थेलीसीमिया जी टेस्ट कराइणु अहम आहे। इन खां सवाइ ख़ानदानी बीमारियूं ख़ानदाननि खां हलंदियूं ईंदियूं आहिनि ऐं उहे हर इंसान में पंहिंजी तारीख़ रखनि थियूं। ख़ानदानी मर्ज़नि में जेकॾहिं को ज़हनी या जिस्मानी माज़ूर आहे या उन जूं के शाहिदियूं आहिनि त टेस्ट कराइणु घुर्जे। उन्हनि मर्ज़नि में शुगर ऐं ब्लड प्रेशर जा मर्ज़ बि शामिल आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में औलाद न थियण वारी टेस्ट कई वेंदी आहे ऐं चीन में इहा टेस्ट ज़रूरी करार ॾिनल आहे। हिन टेस्ट सां ख़बर पवे थी त नवनि जोड़नि में ॿार पैदा करण जी सलाहियत केतिरी आहे। इहो हिकु हसास मामिलो आहे ऐं अक्सर शादी खां अॻु मर्द या औरत अहिड़ी टेस्ट नाहिनि कराईंदा ऐं पोइ शादी ॾुखियाईनि जो शिकार थींदी आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में जोड़नि वटि ॿार पैदा नथा थियनि त उहे मुआशिरती मसइलनि खे मुंहुं ॾियनि था। इन लाइ इहे टेस्टूं ज़रूरी आहिनि।